अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं असांजे चैनल ते न आहियो त अमीर व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां आवाज़ बैलेंस न करंदो, काफ़ी असांजो हौसला वधंदियूं ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो बख्शल मीर ऐं सोडल खे चवंदो त असां अहिड़ो कॾहिं सोचियो बि न हुओ, दरिया खान ऐं मूंसां असांखे धोखो ॾींदा। मीर सोडल के ईअं चवंदो त मां हाणे इन सां अहिड़ो त परांदि कंदुसि जो सॼो ॾींहुं यादि कंदा, उन्हनि जी घर में मातम मचाए छॾींदुसि। ऐं ॿिए पासे मूसा वेंदो रहियसि नवाब खान सां भत जी मोकल वठणु। भत लाइ उनखे ईअं चवंदो त मां हाणे सादगी में भत करणु पियो चाहियां, मतिलबु सादगी में शादी करणु पियो चाहियां। रस नवाब खान मूसा खे मोकल ॾेई छॾींदो त तोखे जेॾी महिल शादी करणु ओॾी महिल तूं पंहिंजी कार खे वना में विहारे सघीं थो। ऐं ॿिए पासे शेर सिजाल खान जी गस में वेहंदो ऐं उन जे मथां गोलियूं हलाईंदो, पर सिजाल खान इन खां बची वेंदो। शेर सिजाल खान खे मारण जी पूरी प्लानिंग ठाहींदो, पर सिजाल खान इन जे हथियार मां बची वेंदो। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।